अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तु पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हां ॾिसंदो त वॾेरो चाकर ख़ान पंहिंजे नंढे भाउ रावल ख़ान खे वॾे हॉस्पिटल में खणी वेंदो, छो जो हुनजी तबियत नासाज़ आहे। उनखे बहितर करण लाइ ऐं बहितर ट्रीटमेंट लाइ उनखे कराची खणी वेंदो आहे, उनजी बहितर इलाजु कराईंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वॾा मिलंदो त सावल यानी सावल पंहिंजे पूरी तयारी करे छॾींदो, छो जो हुनखे वॾेरो चाकर ख़ान चई वियो आहे त ॿिए बार जॾहिं बि मां ईंदुमि पंहिंजो कफ़न वठी छॾिजां ऐं पंहिंजी तयारी करे छॾिजां। हाणे सावल ख़ान इन तयारी में हूंदो त पंहिंजे भाइरनि खे चवंदो असांखे फुल तयारी हुजे, असां पंहिंजा हथियार तयारु करे छॾियूं, छो जो चाकर ख़ान ते असां ते को बि भरोसो न आहे। उनखे माण्हुनि अहिड़ी तरह त पटी पढ़ाई आहे ऐं अॻु में हुनजे पीउ तवकल ख़ान खे बि असां न मारियो, पोइ बि असांजे मथां इल्ज़ाम हणी हुन असांखे घोटु निकाली ॾेई छॾियो ऐं वरी हाणे हुनजे भाउ खे ज़हर ॾिनो वियो आहे ऐं इन ॻाल्हि ते हुनखे यकीन ई कोन थींदो ऐं सॼो हुनजो शक असांजे मथां आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त जाबिर ख़ान चाकर ख़ान जी माउ यानी नंढी माउ मासी वटि वेंदो, उनखे चवंदो जेकॾहिं तव्हां चवंदो त मां हिते जेको आहे सो वॾेरो चाकर ऐं उनजे नंढे भाउ रावल खे हिते ख़तमु करे छॾियां। उनखे वॾेरी चवंदी न, तूं ईअं कॾहिं बि ग़लती न कजां, जेकॾहिं तूं ईअं कयो त इन जो पुलिस जो सॼो शक असांजे मथां हूंदो ऐं असां फासी वेंदासीं। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा।